नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। वक्त में भिरयास्टी मां खबर ॾींदा हलूं। भिरयास्टी ڀرسان दाली शहर में 16 ॾियाड़ा अॻु संङावती तकरार तां क़तल थियल 3 ॻोठाणनि फक़ीर गुलाम क़ादर क़लहौड़ो, फौजी अब्दुल जब्बार क़लहौड़ो ऐं अब्दुल हफीज़ क़लहौड़ो जे वारसन अब्दुल गफ़ार क़लहौड़ो, हिदायत अली क़लहौड़ो, सरदार मुमताज़ अल इनकलाबी जी अॻवानी में क़तल केस में नामज़द जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सख़्त एहतिजाज कयो वियो। मुज़ाहिरीन क़लहौड़ा कॉलोनी खां मेन बस स्टॉप भिरयास्टी ताईं एहतिजाज रैली कढी वई, जेका मेन चौक ते पहुती। उन मौके ते मुज़ाहिरीन दायो त असांजे 3 मक़तूलनि जा केस जेको दहशतगर्दी एक्ट में दाख़िल थियल आहिनि, उन में नामज़द 8 जवाबदारनि खे पुलिस अञा ताईं गिरफ़्तार न कयो आहे। हिननि चयो त जवाबदार धुर मां खेनि जानी ऐं माली नुक़सान जो ख़तरो आहे, हिननि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। हिननि चिता ॾिनो त 8 ॾींहंनि अंदरि जवाबदार गिरफ़्तार न थिया त ॿीहर प्रेस क्लब अॻियां धरणो हयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।